इन वक्त असां मौजूद आहियूं मिरपुखास खां 7 किलोमीटर पहाड़ीअ जे इलाइक़े में, जिते गुज़िरियल ॾींहुं जेको आहे हिन रोड जी जेको लिंक रोड आहे 3 ॻोठनि ॾांहुं वञे थो ऐं 2 करोड़ जी लागत सां ठहियो आहे। उन जो इफ़्तिताह गुज़िरियल ॾींहुं जेको आहे एक्स MNA शमीम आरा पंवर ऐं PP अॻवाननि हिन जो इफ़्तिताह कयो आहे। ऐं इफ़्तिताह खां पोइ जॾहिं रोड जो विज़िट कयो वियो आहे त रोड ते जेको 2 करोड़ रुपया ख़र्च त कया विया आहिनि, लेकिन रोड जी जेका हालत आहे उन में नाक़स मटीरियल आहे ऐं ॻोठाणनि जूं इहे दावूं आहिनि त हिन जो को बि कमु सही न थियो आहे। हिन रोड खां पहिरें जेको कचो रोड हो असांजे लाइ उहो बहितर हो ऐं रोड जेको आहे मुकमिल बि न थी सघियो आहे। हिन जो कमु जेको रोलड़े जो शिकार बणियल आहे ऐं इफ़्तिताह करे हिते जेको आहे ॻोठाणनि खे लॉलीपॉप ॾिनो आहे। अचो त उन हवाले सां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। सर इहे त जेको हिन रोड ठाहियो आहे ऐं 2 किलोमीटर रोड मंज़ूर हो, हिन पीपल्स पार्टी मैडम शमीम आरा मंज़ूर कयो आहे, जंहिंमें 2 किलोमीटर असांजो रोड हो। 2 किलोमीटर में किलोमीटर हिन सही तरीक़े सां ठाहे को बि सही कोन ठाहिया अथनि ऐं जेके किलोमीटर शुरू में ठाहियो ठेकेदार अलाए किथे जो उन मतिलबु त रोड मिक्स करे रोड जो वरी अंदरां मिटी हणी छॾींदे। कल्ह त बाक़ाइदा मैडम शमीम आरा आयो है, मैडम शमीम आरा पाण ॾिसी वियो अथई बाबा अधु रोड में ठहियल आहे, अधु त अञा ठहियल कोन्हे। हाणे हितां वठी किलोमीटर असां 1/2 किलोमीटर मुकमल भलो ठहियल आहे, जंहिंमें 1/2 किलोमीटर खां मथे असांजो रोड ग़लति ठहियल आहे। हाणे रोड ठाहियो त असां हलण लाइ मजबूर थी वई। 6 महीने खां पोइ बरसाति थी, हिन रोड में न कारपेटर कयल आहे न हिन में डामर ॾिनल आहे। सर ये असांजो रोड ते 116 ॻोठ मियांदाद मरी, ॻोठ कमाल खान मरी। इहो कुझु वक़्तु पहिरें जो यानी तामीर जो कमु शुरू थियो, जेका तामीर हलंदे हलंदे हींअर पंहिंजे इख़्तिताम ते पहुती आहे। लेकिन इख़्तिताम अहिड़ी थी आहे जो हिकिड़े पासे रोड ठाहिनि था, ॿिए पासे रोड वेही रही आहे। 2 ठेकेदार अलॻि अलॻि हुआ। जंहिं पहिरीं ठारायो उन जो वञी हालत जेकर ॾिसूं त इहो 1.5 साल खां पोइ कंहिं कम जो न रहंदो रोड। बाक़ी अॻिते जेको कमु थियो आहे उहो मञूं था थोरो मिड़े सुठो थियो आहे। इन जो कमु जेकॾहिं असीं ॾिसूं था, असीं पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं त हीअ जॾहिं बि कमु थियो इन्हनि त पोइ बि किरिश वग़ैरह हयूं, लेकिन इन्हनि किरिश वग़ैरह जे जॻह ते वारी हयूं। कम तो सही है, पर वजन ट्रेलर जा ट्रकूं जाम आया, उन करे वेही रहियो आहे। तव्हां ॾिसो था पाण त वेही रहियो आहे। पाण आया ॾिसी विया, असां त कल्ह रश हो, माण्हू जाम हुआ। असां चौक ॿुधायूं त असां ईअं कयो आहे। कल्ह आवाम गॾु हो जाम, असां कोन ॿुधायो कंहिंसां। 50 साल खां पोइ ही रोड ठहियो आहे। असां हमेशह खां वठी PP में रहियासीं, हमेशह खां वठी PP खे वोट ॾिनासीं, पर को बि कमु कोन थियो। पहिरियों कमु इहो मिसाल आहे जेको ही रोड असांखे मिलियो आहे, उहो बि सही कोन ठहियो आहे ऐं तमामु इन में कमु कोताहियूं जाम थिया आहिनि ऐं इस्तेमालु करे विया आहिनि, मगर रोड जो सही कोन थियो आहे। से उन में शमीना पंवर हो ऐं हसन अली शाह हो, हाजन पंवर असांजो GC जो चेयरमैन हो ऐं PP अॻवान तमामु घणा हुआ, मगर रोड सही कोन ठहियो आहे। बिल्कुलु नाक़स मटेरियल इस्तेमालु कोन थियो आहे ऐं माशाल्लाह सुठो कमु थी रहियो आहे ऐं हली रहियो आहे। तक़रीबन 55 सालनि खां उते को बि रोड कोन हो ऐं उतां जे अवाम जी ज़रूरत हुई, बुनियादी ज़रूरत हुई। छो जो जॾहिं बरसाति थींदी त माण्हू जो उतां गुज़रण ॾाढो मुश्किल थी वेंदो। ख़ुदा न ख़्वास्ता अगरि को मरीज़ हूंदो हो, को अगरि डेड बॉडी हूंदी त उहो उतां हुनजो गुज़रण ॾुखियो हूंदो। त मुंहिंजी जेका ज़ारी आहे कोशिशि आहे की क्वालिटी ते आउं कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदी आहियां। कल मां वई हुयसि, कल इत्तेफ़ाक सां मुंहिंजो इफ़्तिताह हो, मां वयसि। नओं कारपेट थियल आहे, ज़रूरु कारपेट थियल आहे नओं, त हिन में को बि अहिड़ी क्वालिटी जी का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। तव्हां पिया मूंखे ॿुधायो, मां पाण ॾिठो ऐं ॾाढो सुठो कमु थियल आहे। तव्हां ॻोठाणनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं रोड जी बि हालत तव्हांखे असांजे कैमरामैन ॾेखारिए त वाकई जेको रोड आहे उन में 2 करोड़ रुपया त ख़र्च ॾेखारियो वियो आहे, लेकिन जेको ख़र्च कयो वियो आहे उहो नामुकमिल आहे। हिन में रक़म हड़प करण जो इंकशाफ पिणु थियो आहे ऐं जेको 2 किलोमीटर आहे उहो रोड मुकमिल बि न आहे। हिते ॻोठाणनि इहे दावूं कयूं आहिनि त ॿीहर असांजे रोड जी रिपेयरिंग कराई वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। कैमरामैन साथी सां गॾु तालिब शहर, मेहरान TV न्यूज़, मीरपुर ख़ास।